सुपर पावर अमेरिका भी इसराइल ऐं ईरान जी जंग में शामिल। ईरान जे 3 एटमी थाकनि ते बमबारी, फर्दू, नतंज़ ऐं अफ़्सियान जे एटमी थाकनि खे बमनि ऐं मिसाइल हमलनि में तबाह करण जी दावा। अमरीकी बचाव वारे वज़ीर पेट हेगिस्ट जो चवणु आहे त अमरीका हमला करे ईरान जो एटमी प्रोग्राम मुकमल तौर तबाह करे छॾियो आहे। ईरान में रुगो एटमी थाकनि ते हमला कया विया आहिनि। अमरीकी हमलनि जो मक़सदु ईरान में हुकूमत जी तब्दीली न आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो वाज़े ऐलान आहे त अमरीका खे ईरान खे एटमी हथियार हासिल करण न ॾिना वेंदा। दुनिया खे अमरीका जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। अमरीकी हवाई फ़ौज जे सरबराह जो चवणु आहे त ऑपरेशन मिडनाइट हैमर में 7 B-2 जहाज़नि समेत 125 खां वधीक फ़ौजी जहाज़नि हिसो वरितो। अमरीकी तारीख़ में B-2 बमबार जहाज़नि सभ खां वॾो ऑपरेशन कयो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान पुरअमन न रहियो त मुस्तक़बिल में हमला वधीक सख़्त हूंदा। हाणे या त अमुन थींदो या ईरान लाइ साञो थींदो। मिसाइल हमलनि में फर्दू, नतंज़ ऐं अफ़्सियान जे एटमी ताक़तनि खे निशानो बणायो वियो। फर्दू एटमी प्लांट खे मुकमल तबाह कयो वियो आहे। दुनिया में का अहिड़ी फ़ौज नाहे जेका उहो करे सघे। हाणे अमुन जो वक़्तु आहे। ईरानी पार्लियामेंट आलमी राहदारी आबनाई हम्स बंदि करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरानी फ़ौजी क़यादत आबनाई हरमन्स बंदि करण जी क़ती मंज़ूरी ॾींदे ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका रेड लाइन पार कई आहे। हाणे संदन जवाब जो इंतज़ारु आहे। ईरान वटि दिफ़ा जो हक़ आहे। नतीजनि जो ज़िम्मेवार हाणे अमरीका हूंदो। आलमी एटमी तवानाई एजेंसी जो सरबराह ईरान ते अमरीकी हमले जो ज़िम्मेवार आहे। अमरीका ईरान जे पुरअमन एटमी प्रोग्राम ते हमला कया आहिनि। पंहिंजी आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। अमरीकी हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी खुलियल पंजकड़ी आहिनि। दुनिया खे यादि रखणु घुर्जे त अमरीका सफ़ारतकारी खां इनकार कयो आहे। अमरीका अॻराई ख़ौफ़नाक नतीजो निकिरंदो। इसराइल जे नस्लकश हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे इरादनि खे ज़ाहिर कयो आहे। इसराइली क़दम खिते जे अमुन खे तबाह करे रहिया आहिनि। ईरान जी दरख़्वास्त ते गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो हंगामी इजलास जारी। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त खिते जा माण्हू वधीक तबाही बर्दाश्त नथा करे सघनि। जंग रोकी वञे। ईरान जे एटमी प्रोग्राम ते संजीदा ऐं मुस्तक़िल ॻाल्हियूं कयूं वञनि। गॾियल क़ौमुनि जे पुरअमन हल लाइ कंहिं बि कोशिशुनि जी हिमायत लाइ तयारु आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां फ़ोन ते राब्तो। ईरान ते अमरीकी ऐं इसराइली हमला आलमी कानून जी भञकड़ी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीका तरफ़ां ईरानी एटमी ताक़तनि ते हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत ईरान खे दिफ़ा जो हक़ हासिलु आहे। अमुन लाइ फ़ौरी तौर ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। ईरान ऐं इसराइल जो हिक ॿिए मथां मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जो सिलसिलो जारी। अमरीका हमलनि खां पोइ ईरान जा पलांद में इसराइल ते हमला। 86 खां वधीक यहूदी ज़ख़्मी। तेल अबीब ऐं हैफ़ा समेत केतिरनि ई इसराइली इलाइक़नि ते मिसाइल ऐं ड्रोन्स जी बरसाति। ईरान पहिरियों भेरो इसराइली शहरनि ते ख़ैबर मिसाइलनि जो हमलो कयो। वीडियो बि जारी करे छॾियो। इसराइल जे तहरान समेत ॿियनि शहरनि ते बमबारी ऐं धमाका। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त मुश्किल हालतुनि में मुस्लमाननि जे इतिहाद ऐं गॾियल क़दमनि जी ज़रूरत आहे। इसराइल ऐं भारत पाकिस्तान ऐं आज़ाद कश्मीर ते हमलो करे ख़तरनाक मिसाल क़ाइमु कयो आहे। ठुलवासी ज़मींदार फ़खरुद्दीन खोसे जा 3 पोटा बलूचिस्तान मां अॻुवा सलमान मीर हसन ऐं मोहम्मद योशा खोसो कार समेत बख्तापुराबाद खां कोटिया वेंदे अॻुवा थी विया। धड़ेलनि मुगी जे वारसनि खां 3 करोड़ मुख़्तलफ़ करे वरितो। ऐं कैनेडियन टीम ICC T20 वर्ल्ड कप लाइ क्वालिफाई करे वरितो। अमरीका से रीजनल क्वालिफायर जी मेज़बानी कैनेडा बामास खे रुगो 57 रन्सनि ते ढेर करे छॾियो। कलीम सना ऐं शिवम शर्मा जूं 3 विकेटूं।